अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा, अॼु असां जेको असांजो रिमेनिंग टॉपिक हुयो रेशो प्रोपोर्शन में, हुन में असां सिधी निस्बत पढ़ी आयासीं, उपती निस्बत पढ़ी आयासीं, कंटिन्यूड रेशो पढ़ी आयासीं ऐं उन में जेके बि शयूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सभु कवर करे आयासीं। हाणे असांजो हे सभु जेको आहे सो वॾो इम्पॉर्टेंट टॉपिक मुरकिब तनासिब कंपाउंड प्रोपोर्शन इहो रहियल हुयो। हाणे कंपाउंड प्रोपोर्शन छा हूंदो आहे? कंपाउंड प्रोपोर्शन जेको आहे सो उहो हूंदो आहे जंहिंमें जीअं तव्हां पढ़ी आया आहियो सिधी ऐं उपती निस्बत, जंहिंमें ॿ निस्बतूं हूंदियूं आहिनि या ॿ शयूं हूंदियूं आहिनि जंहिंखे पंहिंजो कंपेरिज़न थियल हूंदो आहे। ठीकु आहे। मुरकिब तनासुब में वरी 3 या 4 या 5 शयूं बि थी सघनि थियूं, उन्हनि जो कंपेरिज़न थियल हूंदो आहे। जीअं नाले मुज़ाहिरा मुरकिब यानी 2 या 2 खां वधीक यानी 3 या 4 शयूं या 4 मिक़दार। जीअं हाणे तव्हांखे मां हिन जो पहिरियों मिसाल ॾेखारियां, जंहिंमें चए थो त जेकॾहिं 70 माण्हू 5 ॾींहंनि में 630 मीटर क्यूब मीटर, ठीकु आहे, 630 क्यूब मीटर मिटी खोटरे कढनि था, त 80 माण्हू 10 ॾींहंनि में केतिरी मिटी हाणे हिन में 3 शयूं कंपेयर थियल आहिनि, माण्हू, ॾींहं ऐं मिटी। ठीकु आहे। हाणे इन टाइप जा कीअं हल थींदा आहिनि, हे ॾिसो, चए थो हिकु कुटुंब यानी हिकिड़ी फैमिली आहे जंहिंजा 4 भाती आहिनि, 12,000 रुपया। चए थो हिकु कुटुंब जे 4 भातियुनि लाइ 12,000 रुपया 32 ॾींहंनि लाइ काफ़ी आहिनि। हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था पिया त भाती 4 ऐं रुपया 12,000 ऐं ॾींहं 32 यानी 3 शयूं कंपेयर थियल आहिनि। ॿुधायो त 8 भातियुनि वारे कुटुंब लाइ 24,000 रुपया केतिरनि ॾींहंनि लाइ काफ़ी हूंदा। ठीकु आहे। हिन में बि 3 शयूं आहिनि। अॻिते हली असां पढ़ंदासीं 4 वारियूं ऐं 5 वारियूं। हाणे हे थोरो कॉम्प्लेक्स जेको आइडियो आहे, पर इनशाला अॼु मां तव्हांखे इहो बि बिल्कुलु हलवो करे ॾींदुमि जीअं तव्हां लाइ ॿिया सभु टॉपिक हलवो करे ॾिना आहिनि। हाणे मां पहिरियों जेको आहे सो इहो पढ़ां थो पियो, 70 माण्हू 5 ॾींहंनि में 630 मीटर। हाणे ठीकु आहे। हाणे जेके शयूं कंपेयर थियल आहिनि मां उन्हनि जा पहिरियों नाला लिखी वेंदुमि। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं कंपेयर थियल आहिनि? माण्हू, ठीकु आहे, माण्हू, ॾींहं ऐं मिटी। हाणे इहे 3 शयूं पाण में कंपेयर थियल आहिनि। हाणे मां पढ़ंदो वेंदुमि स्टेटमेंट, पहिरियों हुन में मां जेका आहे सो फिलिंग कंदो वेंदुमि। छा थो चए? 70 माण्हू, ठीकु आहे, 70 माण्हू 5 ॾींहंनि में 630 क्यूब मीटर। ठीकु आहे। हाणे इहो क्यूब मीटर जेको आहे सो तव्हां पढ़ी आया आहियो, क्यूब त यूज़ थींदो आहे जिते 3 हुजनि, यानी मीटर इंटू मीटर इंटू मीटर छा थी वेंदो? क्यूब मीटर। ऐं इहो जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॉल्यूम खे शो करे थो। वॉल्यूम तव्हां पढ़ी आया आहियो, यानी कि ड्रेग, वेकर ऐं ऊचाई, 3 शयूं। हाणे खॾ खोटींदा हुन में ईअं 3 शयूं हूंदियूं आहिनि न, जेका बि खॾ खटींदो हुन में हुनजी ड्रेग बि हूंदी आहे, वेकर बि हूंदी आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऊचाई बि हूंदी आहे। जेतिरी ऊचाई वधीक ओतिरी हुन मां मिटी वधीक निकिरंदी वेंदी। 3 एम पाण में मल्टीप्लाई थींदियूं आहिनि, ॿी ऊचाई वारी एम, त इहो छा थी वेंदो? मीटर क्यूब। सिंधी में हिनखे लिखिबो आहे काब मीटर। हाणे सिर्फ़ु तव्हांखे एक्सप्लेन कयां पियो, बहरहाल फ़िलहाल हिते इहो इररिलेवेंट आहे। हाणे चए थो 70 माण्हू 5 ॾींहंनि में 630 मीटर क्यूब जेको आहे सो मिटी खोटे कढनि था, त 80 माण्हू, ठीकु आहे, 80 माण्हू 10 ॾींहंनि में केतिरी मिटी खोटे करे कढंदा? जीअं तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी जॻह ते असांजो एक्स ईंदो आहे। हाणे असां छा कंदासीं, जंहिंमें एक्स आयो आहे न, हिननि ॿिन्हिनि खे उन सां कंपेयर कंदासीं। थोरी देरि जे लाइ असां ॾिसो सम्झंदासीं हे आहे ई न। मिसाल वठां थो, मां चवां थो ॾींहं हली आहिनि ई न, सिर्फ़ु छा आहिनि? मिटी ऐं माण्हू आहिनि। ठीकु आहे। इन्हनि खे कंपेयर कंदो त जीअं सुधे ऐं उबते निस्बत ख़बर पए। थोरो तव्हांखे पहिरें दफ़े में शायदि ॾुखियाई थिए, ॿिए दफ़े में हे तव्हां लाइ बिल्कुलु आसानु थी वेंदो। ॾिसो सम्झो, असांखे हणणो आहे तीर जो निशान, कंहिं ते? एक्स वारे ते न, हिन ते हणणो आहे। ठीकु आहे। ॾिसो 70 माण्हू हुया, 630 मीटर जेको आहे सो मिटी कढनि पिया, 630 मीटरनि मां, ईअं खणी सम्झो। ठीकु आहे। 80 माण्हू हूंदा, माण्हू जेकॾहिं वधी वेंदा त छा थी वेंदो? मिटी वधीक निकिरंदी या घटि निकिरंदी? हाणे हिते छा थियो आहे? माण्हू छा थी विया आहिनि? वधीक। हाणे हिते तव्हां ज़हन में रखो त वधीक जे लाइ तव्हां तीर जो निशान मथे हणंदा, का बि शइ घटिजी वञे त उन जे लाइ तीर जो निशान काॾे हणंदव? हेठि हणंदव, घटिजण जे लाइ। ठीकु आहे। हाणे छो जो करे हिते माण्हू वधी विया आहिनि 70 मां 80, त असां हिते तीर जो निशान काॾे हणंदासीं? मथे हणंदासीं। अच्छा, कीअं मथे हणंदासीं? यानी सिधी ऐं उबती निस्बत खे, या बल्कि मां तव्हांखे हीअं कयां त सुबती निस्बत हूंदी त तीर जो निशान मथे, उबती निस्बत हूंदी त तीर जो निशान काॾे ईंदो? हेठि ईंदो। हे शइ तव्हांखे बिल्कुलु इंपॉर्टेंट आहे, जेका ज़हन में रखणी आहे। हाणे थोरी देरि जे लाइ ईअं सम्झो ॾींहं आहिनि ई न, मिटी ऐं माण्हुनि जो असां ॾिसंदासीं त सुबती निस्बत आहे या उबती। असां ॾिसंदासीं त माण्हू 70 हुया त 630 मीटर जेको आहे सो मिटी खोटी हुयूं। जेकॾहिं माण्हू वधी वेंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मिटी छा थींदी? वधीक थींदी। इन जो मतिलबु आहे माण्हू ऐं मिटियुनि जी पाण में जेका निस्बत आहे उहा छा आहे? सिधी निस्बत आहे। माण्हू वधी वेंदा, जीअं हिते ज़ाहिर आहे असांखे माण्हू वधी विया आहिनि, 70 मां 80 थी विया आहिनि, त मिटी बि छा थी वेंदी? वधीक खोटी वेंदी। हाणे सुबती निस्बत आहे त तीर जो निशान काॾे ईंदो? मथे ईंदो। ठीकु आहे।
इहो जॾहिं उबती निस्बत वारो असां सॉल्व कंदा त उन में तव्हांखे अञा वधीक क्लियर थी वेंदो। हाणे वरी थोरी देरि जे लाइ असां माण्हू लिकाए छॾियूं था। हाणे ॾींहंनि जो मिटी सां जंहिंमें एक्स हूंदो आहे न, ॿिन्हिनि जो कंपेरिज़न उन सां थींदो आहे। हाणे असां चऊं था त ॾींहं हुया 5, इमेजिन कयो तव्हां कमु कयो 5 ॾींहं, तव्हां अकेला हो मिटी खोटियो पिया, 630 मीटर मिटी खोटियो। हाणे जेको आहे सो ॾींहं थी विया 10, डबल थी विया, त मिटी केतिरी खोटबी? ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधीक खोटबी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे डबल थी वेंदी जेकॾहिं तव्हां अकेला आहियो त। हाणे इन जो मतिलबु आहे हिननि ॿिन्हिनि में सुबती निस्बत आहे, त ॾींहं वधनि था त मिटी बि छा थी वेंदी? वधी वेंदी। सुबती निस्बत आहे त तीर जो निशान हिन ते बि काॾे लॻंदो? मथे लॻंदो। ठीकु आहे। हाणे पहिरियों तव्हां इहो ठाहिणु सिखो, इनखे सॉल्व कीअं कबो आहे, इन खे पोइ अॻिते हलंदासीं। हाणे मां इते तव्हांखे वरी क्वेश्चन नंबर जेको एग्ज़ाम्पल नंबर 2 हुयो उन ते खणी हलां थो, पोइ तव्हांखे अञा वधीक वाज़े थी वेंदो ऐं तव्हांखे ठाहिण बि अची वेंदो त हिनखे सॉल्व कहिड़े तरीक़े सां कबो आहे। अच्छा, हाणे हे एग्ज़ाम्पल 2 असां ॾिसूं था पिया, चए थो त हिकु कुटुंब आहे, कुटुंब साॻियो हिकिड़ो ई आहे, 4 भाती 12,032 रुपया। हाणे ॾिसो कहिड़ियूं शयूं कंपेयर थियल आहिनि, भाती, रुपया ऐं ॾींहं। मां इन्हनि जा हिते नाला लिखी वेंदुमि। छा लिखंदुमि? भाती या फैमिली मेंबर, इंग्लिश में लिखंदो त फैमिली मेंबर लिखंदो भाती, ठीकु आहे। उनखां पोइ रुपया ऐं ॿियो छा आहे? ऐं ॾींहं। हाणे इन्हनि 3 शयुनि जी भेट थियल आहे, ठीकु आहे। हाणे मां पढ़ंदो वेंदुमि ऐं फिलिंग कंदो वेंदुमि। चए थो त हिकु कुटुंब जा 4 भाती ऐं उन ते रुपया घणा लॻनि था? 12,000 रुपया, ऐं ॾींहं केतिरा लॻनि था? 32। यानी 4 भाती आहिनि, उन वटि 12,000 रुपया आहिनि त 32 ॾींहंनि में खपाइनि था, ठीकु आहे। हाणे चए थो जेकॾहिं 8 भाती हुजनि ऐं पैसा घणा हुजनि? 24,000 रुपया, ठीकु आहे। 8 भाती 24,000 रुपया, त ॾींहं केतिरा लॻंदा? ठीकु आहे। हाणे तव्हांखे अॻिते जीअं हू पोयों एग्ज़ाम्पल उन में बि सॉल्व करणु सेखारियो, पहिरियों तव्हांखे स्टेटमेंट ठाहिणु सेखारियां थो पियो, ठीकु आहे। यानी तव्हां सुबते उबते, हाणे वरी मां हिते लिखी थो वञा, सुबती निस्बत त तीर जो निशान काॾे वेंदो? मथे वेंदो। उबती निस्बत उअं ई उबतो उहो हूंदो आहे जेको हेठि हुजे न, ॾिसो उबती निस्बत हूंदी त पोइ हाणे तव्हां हिनखे लिकायो अॻ में भेट खां एक्स वारे सां कंदो, या हिनखे मां मिसाल था वठूं, थोरी देरि जे लाइ मां हिननि खे जेको आहे सो लिकायां थो पियो, ठीकु आहे। मां चवां थो 12,000 रुपया 32 ॾींहं आहिनि, 12,000 रुपया 32 ॾींहं हलनि था, त 24,000 केतिरा ॾींहं हलंदा? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां चवंदो त भाई हिकिड़ी फैमिली आहे, हुन में 12,000 रुपया हुनजी तनख़्वाह हुई, उहो 32 ॾींहं हली पई वञे। हाणे उन्हनि खे 24,000 मिलिया, पैसा वधीक मिलिया, त केतिरा ॾींहं हलंदा? ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधीक ॾींहं हलंदा, यानी पैसा रुपया वधी वेंदा त ॾींहं बि छा थी वेंदा? वधी वेंदा। त इन्हनि ॿिन्हिनि जी पाण में छा थी वई? सुबती निस्बत। सुबती निस्बत त तीर जो निशान काॾे ईंदो? हाणे हिन जे लाइ रुपयनि जे लाइ तीर जो निशान काॾे ईंदो? मथे ईंदो, ठीकु आहे। हाणे मां हिनखे लिकायां थो, हाणे वरी हिननि जी भेट कयां थो, हिननि ॿिन्हिनि जी, ठीकु आहे। हाणे मां छा चवंदुमि त भाती 4 हुया त 32 ॾींहं हले पई, काई बि शइ आहे, 4 भाती आहिनि 32 ॾींहं हले पई। हाणे भाती वधी विया, 8 ॾींहं थी विया। मिसाल था वठूं, हिकिड़ी मानी आहे, राशन आहे, राशन मां हिकिड़ो लारायो हुयो, 4 भाती हुया, उहो 32 ॾींहं हली पियो वञे। हिकिड़ी फैमिली आहे, हुन में 4 भाती आहिनि, मिसाल थोरी देरि जे लाइ वठूं था, त उनजो जेको राशन हुयो 32 ॾींहं। हाणे राशन उहो साॻियो ई आहे, 2 महीने में माण्हू वधी विया, 4 महिमान अची विया, 8 भाती थी विया, त छा उहो 32 ॾींहं हलंदो? तव्हां चवंदो न घटि हलंदो। इन जो मतिलबु आहे भाती वधनि था त हे घटिजनि था, भाती वधनि था, चइनि में घणा थी विया? 8 थी विया, त ॾींहं छा थी वेंदा? घटिजी वेंदा। इन जो मतिलबु आहे हिननि जो पाण में जेकी निस्बत आहे उहा कहिड़ी आहे? उबती निस्बत आहे। माण्हू वधनि था त ॾींहं घटिजनि था, ठीकु आहे। सो उबती निस्बत आहे त तीर जो निशान काॾे ईंदो? हेठि ईंदो। हाणे हिते असां तीर जो निशान ॾिसो मुंहुं हेठि ॾींदासीं, ठीकु आहे। हाणे तव्हांखे इहो पहिरियों करिणो आहे, जंहिंमें एक्स हूंदो आहे उन सां ॿिन्हिनि जो, हिन जो कंपेरिज़न बि हिन सां थींदो ऐं हिननि जो कंपेरिज़न बि हिन सां थींदो, त उन में तव्हां हिकिड़ी शइ लिकाए छॾींदो। ॾिसो 4 भाती हुया त 32 ॾींहं हलनि पिया, हाणे भाती वधी विया त अंडरस्टूड आहे त ॾींहं छा हलंदा? घटि लॻंदा। थोरे पैसा हुजनि, थोरे राशन हुजे, माण्हू वधी वेंदा त ॾींहं छा थी वेंदो? घटि लॻंदा, ठीकु आहे। सो इहो जेको आहे सो इनवर्स प्रोपोर्शन आहे। इनवर्स प्रोपोर्शन आहे तीर जो निशान हेठि। हाणे इन जी स्टेटमेंट कीअं ठहंदी? बराबरि जी निशानी ॾेई जेको एक्स वारो पासो आहे इहो त हेॾो रखिबो आहे, ठीकु आहे। एक्स हमेशह मथां रखिबी आहे ऐं 32 जेके आहिनि उहे हेठां रखिबा आहिनि। अच्छा, हे तीर जो निशान छाॾे करे ॾिनो आहे? सिर्फ़ु इन करे ॾींदा आहियूं त मथां कहिड़ी शइ रखणी आहे या अॻ में कहिड़ी शइ रखणी आहे, ठीकु आहे। हाणे असां छा कंदो आहे, हे ॿई शयूं थींदियूं पाण में जेको आहे सो वंड आहिनि। हाणे असां जेको तीर जो निशान हेठां खां मथे वञे थो, हेठां खां मथे वञे थो, मतिलबु आहे अॻ में हे, पोइ हे, हेठां खां मथे हलणो आहे न। 3 शयूं हूंदियूं, उन में बि ईअं हूंदो, तरतीब हीअ हूंदी। हाणे इन जो मतिलबु आहे 24,000 असां मथां रखंदासीं ऐं 12,000 उन खां पोइ हेठि रखंदासीं, या ईअं खणी चऊं अॻ में 24,000 रखंदासीं, पोइ 12,000 रखंदासीं। हिन में अॻ में कहिड़ो रखंदासीं? तव्हां खां मां सवाल कयां थो, 4 रखंदासीं। इन करे जो हे तीर जो निशान मथां खां हेठि अचे थो, त इन जो मतिलबु आहे हे असांखे डायरेक्शन ॾेखारे थो, चए थो अॻ में हे लिखो, पोइ हे लिखो। सो हिते असां छा कंदासीं? 4 मथां ऐं 8 हेठां रखंदासीं, ठीकु आहे। अॻिते सिंपल सिंप्लीफिकेशन आहे, हे 3 0 सां कटिजी विया, ॿारनि जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 2 दफ़ा, ठीकु आहे। हाणे 4 ॾूं हे 8,
जीअं तव्हांखे वणे भई 32 हिते वंड में आहे, एक्स इज इक्वल टू या हली इनखे हुन पासे ॾे सिम्प्लीफाई कयो, पोइ जेको आहे सो तव्हां हिनखे खणी वञो। हाणे चइनि खे ॿिनि सां ज़रब कंदासीं, हेठि 1 ज़रब 8 थी वेंदो, तव्हांखे सिम्प्लीफिकेशन ईंदी आहे, हे 4 ॾूं 8 भाङे 8 थी वेंदो, 8 जो खोड़ो 8 ते हिकु दफ़ो वेंदो, सो कटे सटे हिते छा बचंदो 1 बचंदो। हे 32 हिते वंड में आहे, इहो 32 हेॾे अची छा थी वेंदो ज़रब थी वेंदो, सो एक्स जो वैल्यू घणो अची वियो 32 अची वियो। ठीकु आहे। चए थो जेकॾहिं 4 माण्हू 12,000 रुपया 32 ॾींहंनि जे लाइ हलाइनि पिया त 8 माण्हू 24,000 बि 32 ॾींहंनि जे लाइ हलाईंदा। छाजे करे माण्हू जेकॾहिं डबल थी विया त पैसा बि त डबल थी विया न। तव्हांजो वालिद साहिबु ईअं तव्हांखे ख़र्चो मोकिलींदो आहे, मिसाल तव्हां किथे हॉस्टल में पढ़ो था, 4 ॼणा आहियो त तव्हांखे 12,000 रुपया अचनि था, उहो 32 ॾींहं हलनि था। हाणे तव्हां माण्हू वधी वियो 8 थी वियो त ख़र्चो बि डबल थी वियो न 24,000, इन करे तव्हांजो जवाबु साॻियो छा अची वेंदो 32 अची वेंदो। हाणे छो जो करे वीडियो 10 मिंटनि खां वॾी थी वई आहे, जेको पहिरियों नंबर एग्ज़ाम्पल हुयो इनखे सॉल्व कीअं कबो इहो तव्हांखे मां ॿिए वीडियो में सेखारियां थो।